सिंधु माथिरीअ जी तहज़ीब दुनिया जे झूनी तहज़ीबुनि जी फ़हरिस्त में बिल्कुलु मथियुनि सिटुनि में लेखी वञे थी। जेकर ईअं चइजे त इंसान जे इर्तिक़ा जे सफ़र में सिंध क़ुदरत जे हिन जोड़ियल जहान जी अॻुवाणी कई आहे त कंहिं तहज़ीब सां नाइंसाफ़ी न थींदी। जॾहिं दुनिया जे अक्सर ख़ितनि जा माण्हू पंहिंजे तन खे वणनि जे पननि ऐं खजीअ जे फरहनि सां ढकींदा हुआ त तॾहिं बि सिंध धरतीअ ते ऐट ऐं चरखनि जो चीकट हो। उन दौर में बि सिंधवासी औरतूं सूसी ऐं मलमल जा रंग रता कपिड़ा ऐं मर्द मलमल जो अछो पटको, बाफ़्ते जी सदरी, मलमल जो पहिराण ऐं हिरख पाईंदा हुआ। सदियुनि खां वठी सिंध समाजी क़दरनि, ज़रायत ऐं इक़्तिसादी हालतुनि जे हवाले सां पंहिंजो मट पाण रही आहे। सिंध जा शहर, वाहण बस्तियूं, कोट क़िला ऐं दड़ा शानदार माज़ीअ जी साबिती ॾियनि था। हर पासो, हर नगर तहज़ीब ऐं तमद्दुन सां हुबकारियल आहे। सिंध जा कई अहिड़ा शहर ऐं ॻोठ आहिनि जेके आगाटे ज़माने में इल्म, तहज़ीब ऐं तमद्दुन जो गढ़ रहिया आहिनि। पाट शरीफ़ बि उन्हनि शहरनि मां हिकु आहे। दादू ज़िले जो तारीख़ी शहर पाट शरीफ़ ज़िलई हेडक्वार्टर खां 35 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते दरिया बादशाह जे कप ते आबाद आहे। पाट पुराणी वारो शहर सन 1012 ईस्वीअ में वजूद में आयो ऐं 1198 में फिटी वियो, जंहिंजा मौसमी फेरगेर समेत केतिरा ई कारण थी सघनि था। पाट शरीफ़ जे नालनि बाबति इहा सुध पई आहे त मुख़्तलिफ़ दौरनि में हिन शहर खे पात्र, पवात्रा, पाट, पाट शरीफ़, पवित्र, रसूलाबाद, क़ुबतुल इस्लाम ऐं क़िबलतुल इस्लाम जे नालनि सां सॾियो वेंदो हो ऐं हाल में हिन क़दीम शहर खे पाट शरीफ़ कोठियो वञे थो। पाट शरीफ़ ते मुख़्तलिफ़ मुहक़िक़नि ऐं लेखकनि लिखियो आहे, पर उहे लिखड़ियूं अणपुरियूं साबित थियूं आहिनि ऐं इहा रवा न रुगो पाट शरीफ़ पर सिंध जे अक्सर तारीख़ सां रखी वई आहे। सिंध जे सरकारी ढांचे में सकाफ़त जो हिकु धार खातो बि आहे, पर अमली तौर ते न तहक़ीक़ थिए थी, न ई उन्हनि माण्हुनि जी सरपरस्ती कई वञे थी जेके पंहिंजो रत सत ऐं महारतूं हिन धरतीअ जे नाव करण लाइ अॻिते वधनि था। जस लहणनि सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख पाट शरीफ़ जा समूरा साथी, ख़ासि करे जाखोड़ी किरदार, नाम्यारो लेखक गुलज़ार कलोहड़ो पाटराई ऐं समाजी अॻवान मोहम्मद आज़म मेमण, जिन पंहिंजे मदद पाण तहत पंहिंजे ख़्वाबनि जी साभिया कंदे जामे ऐं मुस्तनद तहक़ीक़ खे किताबी शक्ल ॾिनी। गुलज़ार कलोहड़े जे वरियनि जो पोरियो पाट शरीफ़ तारीख़ जे आईने जे रूप में अॼु असांजे हथनि में आहे। सचपच त ही किताब पाट शरीफ़ ऐं भरपासे जे ॻोठनि बाबति इंसाइक्लोपीडिया आहे। लेखक किताब जी शुरूआति जाग्राफियाई सूरतहाल सां गॾु अंग अखर शामिल करे इहो ज़ाहिर कयो आहे त हीअ तहक़ीक़ साइंसी लिहाज़ सां पूरो लहे थी। किताब पाट शरीफ़ तारीख़ जे आईने में खे मुख़्तलिफ़ हिस्सनि में विरहाए पढ़ंदड़नि लाइ तमामु घणी सवलाई करे ॾिनी वई आहे त जंहिं मौज़ू ऐं पासे बाबति ॼाण घुर्बल हुजे त वक़्तु बचाईंदे उन जो मुतालियो करे सघिजे थो। किताब जे पहिरें हिस्से में पाट जी जाग्राफियाई सूरतहाल, ज़रख़ेज़ ज़मीन, शहर कॾहिं आबाद ऐं कॾहिं फिटो ऐं वरी ॿीहर कॾहिं आबाद थियो समेत पाट शरीफ़ छा ॾिठो, छा सठो, उन सॼी सूरतहाल समेत हितां जे दरसगाहुनि ऐं मौलमनि बाबति आगाही, शाही दग जो अहवाल, लोहम जे दड़े ऐं माणकटारे जे दड़े बाबति पेराइती ॼाण ॾिनी वई आहे। लेखक पाट पुराणी जी तारीख़ी वाक़िअनि ऐं क़िस्सनि खे पिणु बहितरीन अंदाज़ में बयानु कंदे ॿुधाए थो त कहिड़े दौर में हिन शहर ते कहिड़ा असर पिया, कीअं मिर्ज़ा रहीम शाह समेत ॿियनि लुटेरनि हिन शहर खे लुटियो, हुमायूं जी हमीदा बानो सां शादी कीअं थी ऐं 284 पाटराई शहीद कीअं थिया। लेखक माज़ीअ जे तफ़सीली ऐं तहक़ीक़ी जाइज़े सां गॾु जदीद ऐं वेझे माज़ीअ समेत हितां जी रहणी सहणी, इंतिज़ामी ढांचे समेत ओलह, ओभर, ॾखण ऐं उतर में आबाद ॻोठनि जो पिणु ज़िक्र कयो आहे। गुलज़ार कलोहड़े जे लिखण जो अंदाज़ इंतिहाई सादो आहे, जंहिंसां पढ़ंदड़ कंहिं बि मुझारे जो शिकार न थींदो। पाट शरीफ़ में अचवञ जे रस्तनि, खूह ऐं खुहियुनि, पाट जा रहवासी कहिड़ा कहिड़ा कमकार कनि था, हिते कहिड़ियूं भाॼियूं, कहिड़ा मेवा ऐं कहिड़ा फसल पोखिया वञनि था, इन बाबति ॿुधायो वियो आहे। पढ़ंदड़नि खे हिन किताब पढ़ण सां इहा बि ॼाण मिले थी त माज़ी तोड़े हाल में पाट शरीफ़ जी मुआशी सूरतहाल
कहिड़ी आहे। पाठ शरीफ़ में रहंदड़ बिरादरियुनि बाबति लेखक ॿुधाए थो त हिते कल्होड़ा, मेमुण, अंसारी, मलाह, सूमरा, जुणेजा, सिद्दीकी, मंगी, ब्रह्माणी, तीवणा ऐं ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू आबाद आहिनि, जिन मां केतिरनि ई माण्हुनि जा अधु कुटुंब 80 वारे ॾहाके दौरान ख़राब हालतुनि सबबि पाठ शरीफ़ मां लॾे वञी हैदराबाद, कराची ऐं ॿियनि शहरनि तोड़े मुल्कनि में आबाद थिया, जेके अॼु बि सिंध अमण जो नालो निर्वार करण लाइ पाण पतोड़े रहिया आहिनि। पाटराई शख़्सियतुनि वारे हिसे जी शुरूआत अज़ीम मुफ़क्किर, फिलासफ़र ऐं आलिम अलामा आए क़ाज़ीअ सां कंदे मैजिस्ट्रेट क़ाज़ी मियां अहमदी, आफ़ताब क़ाज़ी, मुहक़िक़ डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी, जस्टिस ज़ेड चन्ना, जावेद इक़बाल जुणेजे, शहीद ग़ज़ाला बतूल सिद्दीकी, आपा तनवीर जुणेजो, समाज सुधारक मोहम्मद अयूब मंगी पाटराई, अॻूणे वॾे वज़ीर अख़्तर अली जी क़ाज़ी, शहीद मखदूम इफ़्तिख़ारुल हक़ सिद्दीकी, प्रोफेसर अमीना ख़मीसाणी, तालीमी माहिर नबी बख्श ख़ान मंगी, नाले वारे लेखक सलीम चन्ना ऐं नसीर मेमुण समेत शाइरनि, लेखकनि, फ़नकारनि जो मुनासिब अंदाज़ में ज़िक्र कयो वियो आहे। लेखक न रुगो मुस्लमान शख़्सियतुनि पर कालूंगे वाणे समेत हिंदू कुटुंबनि ऐं संदन रीतुनि रस्मुनि बाबति बि लिखियो आहे। किताब पढ़ण सां सुध पवे थी त धाड़ेलनि ऐं बिरादरी तकरारनि सबबि पाठ समाजी ऐं मुआशी तौर ते केतिरो नुक़सान बर्दाश्त कयो। लेखक जे लिखण मां परे परे ताईं फ़िरके वारियत, ज़ात पात जो फ़र्क़ु या मज़हबी इंतिहा पसंदी नज़र नथी अचे, छो त हिन क़लम सां ग़ैर जानबदारनि नमूने हर मज़हब तोड़े फ़िक़ह जे माण्हू जे रीतुनि रस्मुनि तोड़े पीरनि फ़क़ीरनि जे आस्थाननि बाबति अहसन अंदाज़ में लिखियो आहे। पाठ जे मस्जिदुनि, दरगाहुनि, इमाम बारगाहुनि ऐं औताकुनि समेत तालीमी इदारनि बाबति बि चङे नमूने लिखियो वियो आहे। मां सम्झां थो त कंहिं शहर बाबति ही पहिरियों किताबु हूंदो जंहिंमें शहर जे आलिमनि, बुज़ुर्गनि ऐं शाहूकारनि सां गॾु पोरियतनि खे बि मुनासिब जाइ ॾिनी वई आहे। पाठ शरीफ़ सिंधु जे कप ते हुजण करे वणज वापार जे हवाले सां पंहिंजी हिकु अलॻि हैसियत रखंदो हो। पाठ शरीफ़ जा पतण, पुराणी रुकण, नासराणी समेत ॿियनि पतणनि बाबति तफ़सीली अहवाल ॾिनो वियो आहे। लेखक ढंढुनि ऐं ढोरनि जो ज़िक्र कंदे ॿुधाए थो त हिते कुरड़ो, मोराखो, खगो, ॼरको, सिंगारी, कारी मच्छी, गुलफाम ऐं ॿियनि क़िस्मनि जी मच्छी मारी वञे थी। विंदर विरोह खे बि लेखक हिन इंसाइक्लोपीडिया में शामिल कयो आहे। लिखे थो त हिते सैयद नासिर शाह लकियारी, हाफ़िज़ अली अकबर जीलानी, धीरण पीर समेत ॿियनि दरगाहुनि ते मेला लॻनि था, जंहिं दौरान भाॻिया घोड़नि जी ड्रोड़ डांदनि जी गोए सां गॾु पंहिंजे भलनि ढोरनि जो नुमाउ पिणु कनि था। रांदियुनि बाबति लेखक ॿुधाए थो त हिते क्रिकेट, कोॾी कोॾी ऐं वॉलीबॉल समेत ॿियूं रांदियूं खेॾियूं वञनि थियूं। पाठ शरीफ़ जे अदबी, समाजी, सियासी, मज़हबी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि जो अहवाल ॾींदे तंज़ीमुनि जो पिणु ज़िक्र थियल आहे, जिन में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन पाठ शरीफ़ मुतहरिक ऐं मिड़नी तंज़ीमुनि जे उत्साह जो सबबु बणियल आहे। पाठ शरीफ़ जूं तंज़ीमूं वारो हिसो पढ़ण मां ख़बर पवे थी त हिते सिगा, अल करीम सिटीज़न बोर्ड, गनी ट्रस्ट, शहीद ग़ज़ाला बतूल मेमोरियल, पाटराई मंगी यादगार कमेटी, सिंधी अदबी संगत, पाठ जी लाट, मारवी आर्ट्स, सिंध सुगर तंज़ीम, अल शहबाज़ आर्ट क्लब ऐं ॿियूं केतिरियूं ई तंज़ीमूं ऐं ग्रुप आहिनि जेके सियासी समाजी रुखनि में कमु करे रहियूं आहिनि। पाठ शरीफ़ माज़ीअ में इल्म जो मर्कज़ रहियो आहे ऐं अॼु घटि ई सही पर पाठ में कुतुबखाना मौजूदु आहिनि। तारीख़ जे लिखियल किताबनि खां पाठ शरीफ़ तारीख़ जे आईने में खे केतिरा ई सबब आहिनि जिन हिन किताब खे मुनफ़रिद करे छॾियो आहे। लेखक पाठ शरीफ़ जे रहंदड़ माण्हुनि जो तफ़सीली अहवाल ॾिनो आहे, पर उन्हनि माण्हुनि खे बि शामिल कयो आहे जेके हिते कंहिं कम सांगे ईंदा रहिया आहिनि। लेखक पाठ शरीफ़ जे माज़ी बईद, माज़ी ग़रीब ऐं हाल बाबति तफ़सीली तहक़ीक़ी जाइज़ो वरितो आहे। किताब पढ़ण दौरान ॼण त हिकु दरी खुली वञे थी जंहिं मां पाठ जो माज़ी, रहणी सहणी, उरूज ऐं ज़वाल जो अक्स ॼण त कंहिं मुतहरिक तस्वीर ज़रिए अखियुनि अॻियां अची वञे थो। उमेद त किताब पाठ शरीफ़ तारीख़ जे आईने में पढ़ंदड़नि, ख़ासि तौर तारीख़ जे शोबे जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि लाइ लाभाइतो साबित थींदो। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी।